मीरपुर बठेरे में ज़्यादती जो निशानो बणियल नारी जे वारसनि पारां धमकियूं ॾियण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ॻोठ ॾितल ज़हूर में ज़्यादती जो निशानो बणियल नौजवान नारी सनम ज़हूर जे वारसनि दाईंदे चयो त न्याणीअ खे ज़्यादतीअ जो निशानो बणाईंदड़ बासर धमकाए ख़ामोश कराइण चाहिनि था। हुननि चयो त न्याणी सां थियल ज़्यादती जो केस दाख़िल कराइण ते बासर जीअण जंजाल करे छॾियो आहे। नारी जे वारसनि अपील कई त धमकियुनि जो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। कंबर जी मॉडल कोर्ट क़त्ल जो ॾोह साबित थियण ते हिक ॼणे खे फाही ऐं निंड जी सज़ा ॿुधाए छॾी। मॉडल ट्रायल कोर्ट जे जज गुलाम कादिर तुनियो जी अदालत जवाबदार सफ़दर सोलंकी ते क़त्ल जो केस साबित थियण ते फांसी ऐं 10 लाख ॾंड जी सज़ा ॿुधाई। सज़ा बाद जवाबदार खे सख़्त सिक्योरिटी हेठि सेंट्रल जेल मोकिलियो वियो। पनियाकल वेझो महर बिरादरीअ में झेड़े जे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो। ॻोठ दुरण महर में ज़मीन जे तकरार तां महर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान लठियूं लॻण करे अताउल्ला महर मारिजी वियो। इतला मिलण ते पुलिस पहुची लाश अस्पताल पहुचायो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मड़ वारसनि हवाले कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।